सिंधी अदब जी झलक एडवांस डिप्लोमा कोर्स सिंधी रीडर टियों सबक अठो सफ़र ईश्वर चंद्र वॉइस ओवर प्रिंसिपल खुशी मटाई। ईअं कोन हो त ॿुॾीअ खे को इन ॻाल्हि जो अहसासु कोन हो। हूअ सम्झी त रही हुई सभु कुझु, पर हयातीअ जे आज़मूदे खेसि चुप रहण जो अहिड़ो नुस्ख़ो सेखारे छॾियो हो जो हूअ अक्सर सभु सूर पी वेंदी हुई। खेसि त उटलो इहो ई सुठो लॻंदो हो जॾहिं हूअ ॾिसंदी हुई त पुटु या नुंहुं जेकी कुझु रहियूं आहिनि इहो सोचे त ॿुढी हुननि जी ॻाल्हियुनि खे कीअं सम्झंदी हूंदी। 5 पुट आहिनि ॿुढीअ खे, सभु दाल रोटीअ वारा। 3 धीअर बि अथसि, पर हाणे न उन्हनि ते ॿुढीअ जी ज़िमेदारी आहे ऐं न ॿुढी हाणे उन्हनि लाइ को घणो सोचींदी आहे। सभु पंहिंजे पंहिंजे साहुरनि में सुखी आहिनि। हा, बाक़ी ॿुढीअ खे इहो कॾहिं कॾहिं बुरो ज़रूरु लॻंदो आहे जॾहिं ॾिसंदी आहे त संदसि पुट हरू भरू अजाए ज़िद में पंहिंजो वक़्तु पिया बर्बाद कंदा आहिनि त केरु कहिड़ीअ भेण खे पाण वटि घुराए। भेनरूं 3 आहिनि, भाउर 5। कॾहिं ॾिण वारे ते भेनरुनि खे घुराइण जो मामिलो हलंदो बि आहे त ॻाल्हि इन अजाए बहस ते थधी पइजी वेंदी आहे त कहिड़ो भाउ कहिड़ीअ भेण खे घुराए। कॾहिं भुलाए भुलाए जे किथे कंहिं ॻाल्हि ते सुलह थींदी बि हुई त मामिलो वरी इन ॻाल्हि ते अटकी बीहंदो हो त सभिनी खां घटि ॿारनि वारी भेण खे कहिड़ो भाउ घुराए। इन ॻाल्हि ते का बि सुलह थी न सघंदी हुई ऐं इहो ई कारण आहे जो का बि भेण कॾहिं बि कंहिं भाउ वटि टिकण लाइ वञी न सघंदी आहे। भेनर बि हाणे इन ॻाल्हि खे सोचणु क़रीब क़रीब बंदि करे छॾियो आहे। बाबो जरो हो तेसी त सभु छोकिरियूं हर सावण में पेका घुमण वेंदियूं हुयूं, पर हाणे हुन जे चालाणे बैदि इहो सिलसिलो बि ॼण हिक तरह ख़तम थी चुको आहे ऐं होॾां छोकिरियुनि बि बाबे जे मौत बैदि पेकनि मां हिक तरह ॼण मोह ई कढी छॾियो आहे। भाउरनि जो वर्ताव हू ॾिसनि वेठियूं। हिक वॾ वाती भेण त हिकु ॾींहुं एतिरो बि चई कढियो त बाबा छा मोह आहे, असां लाइ त ॼण घर जा सभई मरी विया आहिनि। इन ते ॿुढीअ खे ॾाढो बुरो लॻो हुओ। इन बेहूदीअ ॻाल्हि लाइ ॿुढीअ पंहिंजे उन धीअ खे दॿ बि चाढ़ी हुई। निभागी हर भरू ईअं छो थी चवीं? अञा तुंहिंजा 5 भाउर वेठा आहिनि, हींअर ई छो खणी दिलि नंढी कई अथई। पर ॿुढीअ जी उहा धीअ पंहिंजे ई ज़िद में अॾोल रही त पीउ जी सिक भाउर लाहे सघनि त बाबे जे मरण ते केरु 30 ॻोढ़ा बि न ॻाड़े। होॾां भाउरनि खे बि इन ॻाल्हि जी का चिंता कान्हे त भेनर संदनि बारे में छा थियूं सोचनि या छा थियूं चवनि। उहे सभई पंहिंजी हाल में मस्त आहिनि। कोई कंहिं शहर में पंहिंजो वापारु धंधो पियो करे त कोई किथे नौकरी, पर आहिनि सभु सुखी ऐं ॿुढीअ खे बि इन ॻाल्हि जो संतोष आहे त ॿारनि जे आईंदे लाइ हुन जेको कुझु सोचियो हुओ या जेके सुपना ॾिठा हुआ हाणे सभु क़रीब क़रीब साकार थी चुका आहिनि। हूअ त इहो ई सोचे ख़ुशि आहे त पंहिंजे ई हाल में सभु सुखी त आहिनि। हूअं बि ॿुढीअ लाइ हाणे रहियो बि छा आहे, सॼो ॾींहुं चूचुनि अखियुनि सां किताब पढ़ंदी रहंदी आहे ऐं राति जो घर जे विरांडे में हिक नंढीअ मंझीअ ते पेई पासा वराईंदी आहे। ॿाहिरि को कुतो बुतो तंग न करे, इन करे हिकु लकुणु हूअ पंहिंजे भरिसां रखंदी आहे। इहो ई लकुणु बुढ़ापे जे सहारे तौर सदाईं साणसि गॾु रहंदो आहे। वर करे पाणी पीअण लाइ अंदरि न वञणो पवे
इन करे पाणीअ सां भरियल कंझे जो हिकु थुल्हो लोटो हूअ हमेशह भर में रखंदी आहे। लोटो एॾो त भारी आहे जो उन खे ॾिसी पाड़े जूं ज़ालूं हमेशह ॿुॾीअ खे छीड़ाईंदियूं रहंदियूं आहिनि त अहिड़ो हिकु लोटो हूअ खेनि बि घुराए ॾिए। पर ॿुढी खेनि ॾाढे फ़ख्र सां ॿुधाईंदी आहे त अॼुकल्ह किथे था मिलनि अहिड़ा लोटा। हीअ त जवानीअ में पाण हिकु दफ़े मुरादाबाद वियो हो तॾहिं उतां वठी आयो हुओ। अॼुकल्ह त लोटा अहिड़ा था मिलनि जो मिटीअ ते किरनि तॾहिं बि टुटी पवनि। ऐं हेॾां ही मोह अहिड़ो मज़बूत आहे जो कई दफ़ा फर्श ते बि किरियो हूंदो, पर मजाल आहे जेको कुब बि थियो हुजेसि। पंहिंजे जवानीअ में पोड़ी मास्तरियाणी हुई। तरह तरह जे ॿारनि सां ऐं क़िस्म क़िस्म माण्हुनि सां हुननि जो वास्तो पवंदो ई रहियो हो। ऐं वरी जवानीअ खां ॿुढापे ताईं जे आज़मूदे खेसि एतिरो होशियार बणाए ई छॾियो आहे जो हूअ ॿियनि जे मन जी ॻाल्हि उन्हनि जे अखियुनि या ॻाल्हियुनि मां परखे वठंदी आहे। ऐं शायदि इहो ई कारण हो जो नुहरुनि जे नाराज़गीअ भरी निगाह खे हूअ तुर्त ई परखे वठंदी आहे त उन्हनि खे ॿुढीअ जी किताब पढ़ण जी आदत शायदि पसंदि कान्हे। नंढनि ॿारनि जे मार्फत हूअ लाइब्रेरीअ मां नावल वग़ैरह घुराए पढ़ंदी रहंदी आहे। नज़र घटि अथसि तॾहिं बि खेसि परवाह कान्हे। थुल्हनि शीशनि वारो हिकु चश्मो लॻाए ॿुढीअ जो कमु हले पियो। जेतोणीक डॉक्टरनि ॿुढीअ खे इहो बि चिताउ ॾेई छॾियो आहे त हिन खां पोइ जे अखियुनि ते दबाव वधी वियो त कॾहिं बि नूर वञण जी नौबत अची सघे थी। पर ॿुढीअ ते इन्हनि मिड़नी ॻाल्हियुनि जो को असरु न थियो आहे। मास्तरी कंदे कंदे इहा किताब पढ़ण जी बीमारी जा खेसि लॻी आहे। सा हाणे केतिरनि कोशिशुनि जे बावजूद बि संदसि पलांद नथी छॾे। ॿुढीअ जे पारखू निगाहुनि खां इहो बि लिकल कोन्हे त संदसि नुहरूं पंहिंजे सस जे इन किताब पढ़ण जी आदत बाबति पंहिंजनि मुड़ुसनि जा कन भरींदियूं थियूं रहनि। पर ॿुढीअ खे इन ॻाल्हि जो विश्वास आहे त संदसि पुट खेसि कॾहिं बि का अणवणंदड़ ॻाल्हि न चवंदा। मास्तरी कंदे कंदे हुन पंहिंजनि ॿारनि में अहिड़ा संस्कार भरे छॾिया हुआ जो हू कंहिं बि वॾे जे साम्हूं न पवंदा आहिनि। ऐं ॿुढीअ बि पंहिंजे हयातीअ जा बाक़ी ॾींहं सुख शांतीअ सां कढण लाइ हिसाब किताब बिहारे छॾियो आहे। हूअ हर ॿिए महीने पंहिंजनि अलॻि अलॻि पुटनि वटि हली वेंदी हुई। पति त हुनजो घणो अॻु गुज़ारे वियो हो। टेई धीअर पंहिंजनि साहुरनि में सुखी आहिनि। छोकिरा पंहिंजे दाल रोटीअ में मस्तु आहिनि। ॿियो छा खपे ॿुढीअ खे। हाणे बसि जेकॾहिं बाक़ी कुझु रहियो आहे त बसि एतिरो ई त मौत ताईं हिकु लंबी यात्रा आहे। जा ॿुढी पंहिंजे ढंग सां धीरे धीरे करे रही आहे। हिकु दफ़े हिकु नुंहुं ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में खेसि चई बि कढियो हो, अम्मी तव्हां साल में एतिरा सफ़र करियो ई था जो हाणे तव्हांजे मन मां सफ़र जो डपु निकिरी वियो हूंदो। ॿुढनि ॿुढियुनि जी इहा आदत हूंदी आहे त हर ॻाल्हि में हू मौत जो किथे न किथे हवालो या ज़िक्र खणी ई ईंदा आहिनि। हीअ ॿुढी बि उन्हनि खां अलॻि कान हुई। हुन जी नुंहुं जॾहिं सफ़र जे डप जी ॻाल्हि कई त जवाब में ॿुढी चवणु लॻी, अड़ी हिन सफ़र जो त डपु कोन्हे, डपु अथमि त उन सफ़र जो जंहिंमें कुझु माण्हू कुलो ॾेई वञी माॻ पहुचाए ईंदा आहिनि। मूंखे त इहा बि ख़बर नाहे त मुंहिंजी उहा यात्रा किथे कहिड़े शहर में कहिड़े पुट जे घरां शुरू थींदी। हिन ॾींहंनि में ॿुढी पंहिंजे 3 नंबर पुट वटि रहियल आहे। छोकिरो कंहिं फर्म में मैनेजर आहे। नुंहुं अवल त
पंहिंजे ससु जीअं कंहिं स्कूल में मामूली मास्तरियाणी हुई, पर पोइ कुझु इम्तिहान वधीक पास करे कंहिं कॉलेज में लेक्चरर थी वई आहे।